अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अनवर अली सोलंकी ॾिसी रहा आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवांखे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं नोशहरो फीरोज जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। नोशहरो फीरोज जे मशहूर बुज़ुर्ग ओलियाء पीर नवल घोट जो उर्स मुबारक शुरू। दुकान सजी विया मल मलाखड़ा ऐं राग जूं महफ़िलूं जारी। उन सिलसिले में उर्स मुबारक जे मौक़े ते मरकज़ी इमाम बारगाह बाबे हैदर खां पीर नवल घोट जे मेहंदी ऐं चादर जी रैली कढी वई, जेका रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी पीर नवल घोट मज़ार ते पहुती, जिते मज़ार ते चादर चाढ़ी वई। सिंध धरतीअ जी ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। उन मौक़े ते रैलीअ जी अॻुवाणी कंदड़ सैयद लुत्फ़ शाह, सैयद बिलावल शाह, सैयद अज़फर शाह, सैयद सागर शाह, सैयद बाबर शाह, सैयद कलबेन शाह, नूर मोहम्मद राजपर ऐं ॿियनि जो चवणु हो त पीर नवल घोट सदाईं प्यार मोहबत जो दर्स ॾिनो। हू वॾो माण्हू हूंदे बि ग़रीबनि सां मोहबत करण में मज़ूम माण्हू जी मदद जी तलक़ीन कंदो रहियो। ॿिए तरफ़ पीर नवल घोट जे उर्स मुबारक जे हवाले सां मेलो धाम धूम सां जारी आहे। मेले में बहितरीन दुकान सजाया विया आहिनि। उन खां अलावा मल मलाखड़ा समेत राग जी महफ़िल पिण जारी आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।